नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। वक्तां के हैदराबाद मां ख़बर ॾींदड़ नसीम नगर वारे इलाइक़े मां 3 ॾींहं अॻु पब्लिक हेल्थ खाते जे अमलदार जे घरां थियल चोरी वारे मामले में अॻुपिराई थी है। नसीम नगर पुलिस वाक़े में मुलविस 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे चोरी थियल 20 तोला सोन हथ करण जी दावा करे छॾी। SHO नसीम नगर जो चवणु आहे त जवाबदार सैफुल्ला मरी ऐं गुलाम काज़िम रिंद के चोरी थियल मोबाइल फोन जी टेस्टिंग दौरान गिरफ़्तार कयो। पब्लिक हेल्थ जो अमलदार अब्दुल हमीद चयो त 23 फरवरी ते आऊं ऐं घरवारी ड्यूटी ते वयासीं। शाम जो वापसी ते घर जा ताला टुटल हुआ। अंडियातल चोर घर में पयल 20 तोला सोना जेवर 2 मोबाइल फोन ऐं ॿियो सामान चोराए वया हुआ। SHO नसीम नगर लियाकत अली सिरकी चयो त वाक़े जी रिपोर्ट दाख़िल करे जांच शुरू कई ऐं 3 ॾींहनि दौरान जवाबदार गिरफ्तार करे सोना जेवर मालिकनि हवाले कया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।